ॾाढो सुकून वारी जगह माशाअल्लाह तव्हां जी अचो सैर कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो पंहिंजो लिम्बार कंदासीं अल मंज़र ते संगत भी गॾु आहे इंशाअल्लाह। हे रही भाउ कल्ह भी गॾु हुया मूंसां तुफ़ैल भाउ ॻाल्हायो न कुझु यार। हलो दाल मंज़र मौसम भी बहितरीन आहे तमामु घणी। हैदराबाद जी हैदराबाद मां असां हैदराबाद कोन दाल मंज़र जो रस्तो। हलो था मंज़िल जी तरफ़। अल्लाह हाफ़िज़। दोस्तों जीअं त असां हाणे अल मंज़र ते पहुची चुका आहियूं। वॾी रश आहे उहो बि असां तव्हांखे ॾेखारीनि था पिया। मौसम ॾाढी बढ़िया, मौसम ज़बरदस्त आहे, रश बि तमामु घणी आहे। ॿियो छा जोड़ा वेठल आहिनि, छड़ा वेठल आहिनि असांजो सुकून लॻो पियो आहे। मज़ेदार मौसम आहे। वॾी महिरबानी आहिनि हिन ॿिन्हिनि भाइरनि जूं जे कल्ह खां मूंसां गॾु रहनि था। बाहर जाए ले बाहर जाए नहीं अब आते आया ए ओने ते मोटर मोटर वो बच्चा बंदा तो ही कुछ है ना यार हुआ ना असा ट्रेन के खाली ॾाढो सुकून वारी जगह माशाअल्लाह तव्हां जी अचो सैर कयो। इलाही बहितरीन मज़ो आहे। ख़ासि रश ऐं माण्हू ऐं गर्मी जे हिसाब सां थधी थधी हवा ॾाढो माशाअल्लाह तमामु घणी प्यारी मौसम आहे जंहिंखे असां एंजॉय कंदा पंहिंजी संगत सां गॾु। इल्म खां पुछा कंदा कीअं रहियो सफ़र मां? बहितरीन जाना मां फर्स्ट टाइम इन जगह ते आयो आहियां। उन साइड आया आहियूं हेॾी रश न हूंदी आहे त मज़ो न ईंदो। फर्स्ट टाइम आयो तमामु बहितरीन माशाअल्लाह सुठो लॻो। ऐं ख़ासि महिरबानी रही मां तुफ़ैल भाउ जो असांखे ॾेखारियो था। न कोई न अंदरि आहियूं असां सिक्योरिटी गॾु आहे हिकिड़ी माशाअल्लाह।